नासिन बुचेरी भरिसां बालुआ कुबा थाणे जी हद मां गुज़िरियल 4 ॾींहनि दौरान नौजवान पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि। वारसनि तरफ़ां ॻोल्हा बावजूदि नौजवान जो पतो नाहे पइजी सघियो। तफ़सील गुलबेग ज़रदारी जी हिन रिपोर्ट में। बुचेरी भरिसां बालूजा कुबा थाणे जी हद मां गुज़िरियल 4 ॾींहनि दौरान 2 ॻोठनि जा 4 नौजवान गुम थी विया आहिनि। छंछरु ॾींहुं ॻोठ मौला बख़्श ज़रदारी मां 14 वरनि जो नजफ़ अली पुट नबी बख़्श ज़रदारी, जॾहिं त ॿिए ॾींहुं ॻोठ कंडू ख़ान ज़रदारी मां 3 नौजवान 18 वरनि जो मोहम्मद बख़्श पुट करीम बख़्श ज़रदारी, 18 वरनि जो गुलशेर पुट अलहदाद ज़रदारी ऐं 14 वरनि जो असलम पुट महरम अली ज़रदारी पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि। ॿुधाए पियो वञे त नौजवान ॻोठां बुछेरी शहर घुमण आया ऐं वापसि घर न विया। ॻोल्हा बाद वारसनि बालूजा कुबा थाणे पहुची पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं बाद पुलिस वारसनि सां गॾु पक्की चौदगी जमाली पेट्रोल पंप ते पहुची पेट्रोल पंप ते लॻल CCTV कैमरा खोलराया, जिन में ॾिठो वियो त 3 नौजवान लाइन ते हलंदड़ कंहिं वेन में चढ़ी नवाबशाह ॾांहुं रवाना थी रहिया आहिनि। नौजवाननि जे वारसनि धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवाननि जी ॻोल्हा में मदद करे संदन परेशानी ख़तम कई वञे। 7:20 ते बुछेर तो छोकरो गुम थी गया न, चौदगी पक्की ते जमली पंप ते CCTV कैमरा जो देखण जाए न, वैन ते चढ़ नवाबशाह वेंदे पेन। असां ॾूढी माना अपनी बिरादरी जी पुछाई दे कोनी मिली। अज असां पुलिस थाने बालूजा कुबा ते जांच मदद कला वो हेल्प करंदी वे। जी हाँ, पुलिस मदद करे पे बिल्कुल तान में आए। छोकरे 3 बुछेर शहर में चौदगी गुम थी आहिनि। अॼु रिपोर्ट पई आहे चौदगी वैन ते छोकरा नवाबशाह विया आहिनि ऐं पुलिस तावन करे पई। बुछेरी में छोकरा आया 3 14 ते चढ़िया वैन में 7 बजे, पोइ ख़बर न आहे। कैमरा 2 ॾींहं हाणे खुलियल आहिनि, पोइ ख़बर न आहे वैन ते चढ़ी विया आहिनि, ख़बर न आहे। 2 ॾींहं अॻु में ॻोल्हा कई आहे। जी पुलिस खे इतला कई आहे। होॾां पुलिस जो मौक़िफ़ आहे त रिपोर्ट हेड क्वार्टर मोकिले छॾी आहे, वधीक जांच कई पई वञे।